राधणवासी उन जो मशहूरु वापारी मरहूम मोहम्मद बख़्श वाढो 2 महीना अॻु अटैक सबबि फौत थी वियो हो, जंहिंजी EFU इंश्योरेंस कंपनी में हिकु क़िस्त 60,000 रुपया रल हुई। इंश्योरेंस कंपनी पंहिंजे वाइदे ते तकमील कंदे मरहूम मोहम्मद बख़्श वाढो पुट अब्दुल वाहिद खे 11,36,000 संदसि बैंक अकाउंट में ट्रांसफ़र करे छॾिया। कंपनी जो ग्रुप मैनेजर सागर कुमार ऐं तामिर हुसैन सीनियर सेल्स कंसल्टेंट EFU डोकरी ब्रांच राधण पहुची मरहूम जे पुट खे क्लेम जा कागज़ात संदसि हवाले करे छॾियो। इन मौक़े ते मरहूम मोहम्मद बख़्श वाढो जे पुट अब्दुल वाहिद वाढो चयो त बहितरीन इंश्योरेंस कंपनी आहे, जंहिंमें मुंहिंजे वालिद पॉलिसी जी हिकु क़िस्त 60,000 रुपया रल हुई ऐं संदसि फौत थियण खां पोइ 2 महीननि जे अंदरि 11,36,000 ॾेई छॾिया। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।